है हिया मुझी जुबान है मुझो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुझी जुबान है मुझो कलम ओ हर हूरा हुसैन के हार विधा हर हूरा हुसैन के हार विधा वही करबल बण जी बागे इरम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुझी जुबान है मुझो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुझी जुबान है मुझो कलम। पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह सल्लम अलैहि। काज़िबान खामोश न रहे, नबी आले नबी ते मोहब्बत सा दरूद पढ़ो सल्लल्लाहु। सुभान अल्लाह। अदा इहो किरदार हुयो अहल बैतन जो, इहो किरदार हुयो नबीअ जे बचड़न जो, जन हर हाल में कुरान ते अमल करे ॾेखारियो आहे। अॼु जो मुसलमान सदाए सब्र नाहे, मुहर्रम अचे त मातम कंदो वते, यजीदन वारो किरदार अपनाईंदो वते। मिठा हिकड़ी नज़र मुझे इमाम ज़ैनुल आबिदीन जी ज़िंदगी ते निहार। तो मूं त न ॾिठो हुयो त करबला जी कहानी कीअं वाक़े थी हुई, असां त न ॾिठो हुयो त हज़रत इमाम हुसैन खे कीअं शहीद कयो वियो हुयो, अली असगर जे गिची मुबारक में तीर कीअं हयो वियो हुयो, हज़रत इमाम अली अकबर जे जिस्म मुबारक जा टुकड़ा कीअं कया विया हुया, हज़रत अब्बास जा बाज़ू कीअं कटजा हुया। तो मूं न ॾिठो हुयो, पर हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन इहो मंज़र अखियुनि सां ॾिठो पे। सुभान अल्लाह। सॼी ज़िंदगी हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जे साम्हूं जॾहिं पानी जो गिलास ईंदो हुयो, ये पानी के ॾिसंदा हुया त ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि मां लुड़क वही ईंदा हुया। एतिरो रोंदा हुया, एतिरो रोंदा हुया जो पानी में लुड़कनि जा कतरा जॾहिं किरंदा हुया त ज़ैनुल आबिदीन उन खां बाद में पानी पींदा हुया। हिकिड़े ॾियारे ते हिकिड़े बाज़ार मां जो लंघिया, कासाई उनजे बकरो कायो पियो वञे। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन पुछा कयसि, ओ कासाई किॾे थो वञी? चई साईं जानवर ज़िबह करण थो वञा। साईं जन फरमायोसि त ओ कासाई इनखे खारायो प्यारियो अथई कि न? त रोई चवे थो, हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन खे चवे थो त साईं इनखे 3 ॾिहाड़ा जानवर कोंदो आहियां त वल 3 ॾिहाड़ा उनखे खाराईंदो आहियां, प्यारींदो आहियां। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जो इहा ॻाल्हि ॿुधी आहे, कुर्बान वञा उन्हनि अखियुनि तां जेके इमाम हुसैन जे गम में रोअनि थियूं। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि मां लुड़क वही आया, रोई फरमाइनि था, ए कासाई तो त 3 ॾिहाड़ा जानवर खे बि पाणी मानी खाराई तो, पोइ ज़िबह करी थो। पर जॾहिं करबला जे मैदान में मुंहिंजे अबे खे शहीद कयो पियो वञे, मुंहिंजे भाइरनि जा सिर पिया वढिया वञनि, मुंहिंजे अली असगर खे तड़पायो पियो वञे, त 3 ॾींहं 3 रातियूं थी वियूं जो हुसैन जे घराणे जे मथां पाणी बंदि कयो वियो हुयो। बच्चनि जी उन, भाइरनि जी, घर वारनि जी उन यादि करे इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि मां लुड़क वही। सुभान अल्लाह। हज़रत इमाम बाकिर साईं पुछा कयो, बाबा साईं एॾो रो छो था? पानी था ॾिसो त रो था, मानी था ॾिसो त रो था। फरमाइनि था त गुफ़्त ज़ैनुल आबिदीन गम ताज़ा कर दी ए पिसर, तू नदी दे कर
करबला मंदीदम ओ बच्चा बाकर तो न डिठो हुयो करबला जो वाक्यो मु अखियुन सां डिठो हुयो जने पानी पींदो आया तो मुखे अली असगर जा खुश्क चप याद ईंदा आहिनि मुझे बाबे हुसैन जो खुश्क ज़बान याद ईंदी आ अली असगर जो पानी जी लप जे ला रोअण मुखे याद ईंदो आ ओ बच्चा पानी इन जे करे न पींदो आहियां जो मुखे पंहिंजे अबे हुसैन जी उन याद